अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये सनम सोपारी एडी महंगी थी हुई है। हाणे हेॾा कैमरा खणी तोखे ॾेखारियां। हाणे असांखे लिखी हाणू थो पए रेट में थोरो वेझो कर। हाणे सनम सोपारी 50 में 4 खणो ऐं हिकिड़ी सनम 15 रुपए जी। छो जो अगरि हिकिड़ी सनम असीं 12 रुपए जी ॿुधायूं था त केरु वठे कोन थो, 10 रुपया ॾींदो आहे। ठीकु आहे, इन करे हिकिड़ी सनम असां माना 15 रुपए ॾींदासीं, 50 जूं 4। त हाणे छा करे, हीअ ॾिसो, पहिरीं असीं अगरि वठंदा हुआसीं न त माना डायरेक्ट दॿो वरिता ईअं रखी छॾींदा। हाणे ख़बर आहे छा कंदा आहिनि जेके दुकानदार वठंदा आहिनि, गिनती कंदा आहिनि त मथां सोपारी हिकिड़ी घटि न हुजे। हीअ लिखियो था न, 48 पूरियूं आहिनि। अगरि 48 पूरियूं माना दॿे में हूंदियूं आहिनि त हाणे असांखे गिनती करणी पवंदी आहे, मथां खां हिकिड़ी पूरी खाई न वञनि। अगरि हिकिड़ी ॿ पूरी हेॾा वॾा टुटल निकिती या त पोइ त माना उहो बचति वारी शइ वई। ठीकु आहे, हाणे माना सनम अवेलेबल आहे, जंहिंखे बि खपनि कमेंट में राब्तो करे। बिल्कुलु माना इहो रेट असां तव्हांखे ॿुधाए ॾियो आहे, वरी बि चेक करे वठो। 50 में 4, अगरि हिकिड़ी वठंदव त 15 रुपए जी। ठीकु आहे, ठीकु आहे दादा, ओके करे ॾींदो न पोइ।